ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 37 अध्याय जे बे भाग में ॾिठो त राजा परीक्षित के श्री सुखदेव जी ॿुधाईनि था त श्री श्याम सुंदर केशी दैत के मारे परियां एक वण जे हेठां वञी बीठो, जिते नारद मुनि अची श्री श्याम सुंदर जी घणी आजिज़ी निम्रता सां वेनती कनि था ऐं प्रार्थना करे श्री श्याम सुंदर हिन पृथ्वी ते अवतार वठी छा छा करण वारो आहे ते सभिनी शयुनि जो हाल नारद मुनि जी पंहिंजी स्तुतीअ में कनि था ऐं पोइ पंहिंजे लोक ॾांहुं हलिया वञनि था। तंहिं बाद श्री श्याम सुंदर पंहिंजे दोस्तनि यारनि सां उते रांदि करण लॻा। सबई चओ जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 37 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहा आयूं। श्री सुखदेव जी महाराज चवनि था त हे राजा कंस जॾहिं होश में आयो तॾहिं भूमासुर के घुराए चयाई त हे मित्र ॿुधो, मूंखे श्याम सुंदर ऐं बलराम खां पंहिंजी जान जो ख़ौफ़ ॾींहुं राति आहे। मूं जेके दैत उन जे मारण वास्ते मोकिलिया आहिनि तिन सभिनी खे उन्हनि मारे छॾियो। हींअर तो जहिड़ो को पहलवान मूंखे ॾिसण में नथो अचे, तंहिं करे तूं बिंद्राबन में वञी मुंहिंजे वास्ते श्याम ऐं बलराम खे मारे अच त मां तुंहिंजो ॾाढो एहसान मञींदसि। इहो ॿुधी भूमासुर चयो, महाराज, मां पंहिंजो बदन तव्हां तां कुर्बान सम्झी पंहिंजी ताक़त आहर तव्हांजो हुकुम मञींदसि। जो शेवक पंहिंजे गुरुअ जो हुकुम मञे थो तंहिंजो लोक अथवा परलोक ॿई सफला थियनि था। ईअं चई भूमासुर कंस खां मोकिलाए हलियो ऐं ग्वाल रूप ठही जिते श्री श्याम सुंदर रांदि पए कई उते अची हथ जोड़े श्री कृष्ण भॻवान खे चयो, महाराज, मां बि तव्हां सां रांदि करणु घुरां थो। इहा ॻाल्हि ॿुधी श्री कृष्ण अंतर्यामी उन कपट रूपी ग्वाल खे सुञाणी चयो त तूं पंहिंजो शक लाइ जंहिं रांदि लाइ चवीं सा तोसां करियां। कपट रूपी ग्वाल चयो त जीअं बगर पंहिंजी पुठीअ ते बकरी खणी भॼी वेंदो आहे तीअं हिकिड़ो छोकिरो ॿिए छोकर खे पंहिंजी पुठ ते चाढ़े डोरी उहा रांदि करियूं। मुरली मनोहर चयो त चङो। जॾहिं श्याम सुंदर भूमासुर सां रांदि खेलण लॻो तॾहिं हिन कपट रूपी ग्वाल केतिरनि छोकिरनि खे जिन उनखे नथे सुञातो तिन खे पुठीअ ते चाढ़े जबल जी गार में रखी आयो। उन गार जे दरवाज़े ते पथर जी वॾी छप रखी छॾियईं। जॾहिं सभिनी ग्वालनि खे हू गार में लिकाए आयो ऐं श्री कृष्ण जी अकेलो रहियो तॾहिं कपट रूपी राक्षस ललकारे चयो त हे नंद कुमार,
अॼु तोखे सभिनी यादवनि ऐं ब्रजवासियुनि समेत मारे राजा कंस जो कमु पूरो कंदसि। ईअं चई भूमासुर ग्वाल जो वेस बदिलाए पंहिंजे असली सूरत सां श्री श्याम सुंदर जे मारण वास्ते डोरियो। श्री कृष्ण उन जी नरी गोटे जानवरनि वांगुरु लतनि ऐं ठोशनि सां उनखे मारे बेहाल करे छॾियो ऐं थोरी ई देरि में उन जा प्राण निकिरी विया। पोइ श्री श्याम सुंदर ग्वाल ॿालनि खे गार मां कढी आयो। उन वक़्तु देवताउनि श्री श्याम सुंदर ते गुलनि जी वर्खा कई ऐं ॾाढी ख़ुशीअ सां श्री श्याम सुंदर जी स्तुति करण लॻा। श्याम जो मुरली मनोहर मुरली वॼाईंदो ख़ुशी मनाईंदो पंहिंजे घर आयो। उन ॾींहुं राति जे वक़्तु यशोदा ही सपनो लधो त अॼु श्याम ऐं बलराम बिंद्राबन में न आहिनि, केॾांहुं हलिया विया आहिनि। उन सपने ॾिसण ते पहिरियां ई नंद यशोदा खे ॾाढो शौक़ु थियो, पर वरी सपने जी ॻाल्हि कूरी सम्झी पंहिंजे मन खे धीरज ॾिनाऊं। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 37 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 38 श्याम ऐं बलराम खे वठण वास्ते अक्रूर जो बिंद्राबन में पहुचण। श्री सुखदेव जी चवनि था त हे राजा परीक्षित, कती वॾी बारस जो केशी ऐं भूमासुर दैत्य जो मृत्यु थियो। उन ॾींहुं सुबुह जो जॾहिं अक्रूर कंस जे रथ ते चढ़ी बिंद्राबन ॾांहुं हलियो, तॾहिं हू वाट में वीचार करण लॻो त ॾिसो, हिन जनम में मूं खां को बि चङो कमु न थियो आहे। अॼु ताईं सभई ॾींहं कंस अधर्मीअ जी संगत में गुज़रिया, पर अॻूणे जनम में ख़बर न आहे त मूं कहिड़ो यज्ञ ऐं तप कयो हो, जंहिंजे फल करे उन्हनि चरणनि जो दर्शन, जंहिंजे धोअण सां गंगा जी थी जाटनी लोकनि खे तारे थी, तिन जो दर्शन पाईंदसि। जिन चरणनि जो ध्यानु ब्रह्मा ऐं ॿिया देवताऊं ऐं सनकादिक रखेश्वर 8 ही पेर पंहिंजे हृदय में रखी उन्हनि जी दूर मिलण वास्ते राति ॾींहुं इहा इच्छा पंहिंजे मन में रखनि था, उहा ही दूर अॼु मां पंहिंजे मथे ते चाढ़े भव सागर पार लंघे वेंदसि। सभई चयो जय सिया राम, राधे राधे। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 38 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।